अस्सलाम वालेकुम। अॼु आहे वेनसडे 4 अगस्त 4 अगस्त। सो सर्फ बजाए आई आहियां। हिन महिल टाइम थियो आहे 12। कम वारी माई लेट आई, लाइट इलाही देरि हली वई त इन करे मुंहिंजा सॼा कम गड़बड़ थी विया। सो मां सर्फ बजाए आई आहियां। हीअ घर जे पाइण जा कुझु कपिड़ा आहिनि जेके मां धोईंदमि। ऐं अॼु असांखे वञिणो आहे मेहंदीअ में। घर में बसि नंढड़ी तक़रीब आहे। सो मां जेके कपिड़ा वरिता मेहंदीअ जे लाइ उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। इहे कंदमि हाणे मां इस्त्री, कपिड़ा बि धोईंदमि ऐं इस्त्री बि कंदमि। त हिन खे मूं हीअ किनारी हणाई। हीअ आहे शर्ट, हीअ शलवार त सिंपल आहे ऐं हीअ आहे हिन जो रओ। हिन सां इहो ई रओ मिलियो आहे। सो ॿुधाइजो त मुंहिंजो वॻो तव्हां कीअं थो लॻे। त इहो मुंहिंजो अॼु मेहंदी जो ई उहे मेहंदीअ लाइ ठाहियो हुअमि। मेहंदी हाणे हूअं त हॉल में पई थिए, पर हाणे घर में ईअं हल्की फुल्की तक़रीब थींदी त इहो मां इहो ई थी पाए वञा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जंहिं मक़सदु लाइ वरितो त उहो ई पूरो थिए। ऐं चप्पल मां वटि चंपलियूं रखंदी आहियां मां पंहिंजी हिन खाने में। ऐं हिकिड़ो इहे ब्रश बि, ख़ाली ब्रश बि हूंदो आहे चंपलियुनि जी डस्ट छंडण जे लाइ। ऐं अंदरि खाननि में रखण जे बावजूदि मूंखे जेको आहे न हिननि खे थेलियुनि में रखिणो पवंदो आहे, मिटी थी पइजी वञे। चप्पल हीअ ऑलरेडी मां वटि आहे। हिन जो पिक्चर में हिन जो तरो थोरो ख़राबु थो लॻे पर आहे कोन। सो हीअ जेका आहे न मुंहिंजे हिन वॻे सां वाह जो हलंदी, त मां सोचियो त इन सां इहा ई थी पायां। हीअ मुंहिंजो सूट आहे ऐं हीअ मुंहिंजी जुती आहे, त इहा इन सां सुठी लॻंदी। सो इहे तयारियूं कंदमि हींअर। कुझु पाण खे बि थोरो टाइम ॾींदमि। मां पार्लर वार्लर त वेंदी न आहियां। सो अॼुकल्ह हिन कोविड में त वञण जो सवाल ई पैदा नथो थिए। ऐं जेको थोरो घणो हूंदो मां पंहिंजो मुंहुं पाण ई धोईंदमि, त पोइ उनखे बि मूंखे थोरो टाइम ॾियणो आहे। ऐं ॿियो इहे मां तव्हांखे रिली ॾेखारियां पंहिंजी। त अॼु मां हिकिड़ो बॉर्डर शेयर कयो आहे पैच वर्क जो, रिलीअ जो, जंहिंमें मां हीअ टुकरियूं जेके न 4-4 इंच जूं खणी ऐं कटियूं आहिनि। त हे मुंहिंजो जेको हिन रिलीअ जो बॉर्डर ठहियलु आहे, इहो 2-2 इंच जी टुकरी कटियल आहे। हुनजे अधु जेतिरो आहे। त तव्हां ॾिसो त ठहण खां पोइ हीअ 3 आङुरियुनि खां बि थोरो नंढो आहे। त मतिलबु जेतिरो सन्हो कमु कबो ओतिरो ख़ूबसूरत लॻंदो। हीअ त मुंहिंजी काफ़ी पुराणी रिली आहे, बार बार धोतल आहे। ऐं हिन में ट्यूलिप्स वारो डिज़ाइन आहे। सोचां थी त इहो डिज़ाइन बि ॿीहर ठाहींदमि, प्लैनिंग में आहे। ऐं ठाहींदमि त उनजी वीडियो ज़रूरु ठाहींदमि। त अहिड़े क़िस्म जो बॉर्डर अगरि ठाहिजे त केॾो सुहिणो थो लॻे। सो अॼु वारो बॉर्डर शेयर कयो त मां हुन ते कमेंट ज़रूरु कजो। सो हाणे वञा थी मां कपिड़ा भिजाए अचां। छो त मां हमेशह सर्फ थोरो पहिरियों भिजाए छॾींदी आहियां त जीअं हुनजा दाणा ॻरी वञनि, त कपिड़नि में चिंबड़नि न। सो जुती वुती साफ़ु करे रखंदमि, कपिड़ा इस्त्री कंदमि ऐं मुंहुं थोरो चङी तरह सां धोईंदमि। त इहो सूरत हाल आहे। सो हाणे वञा थी पंहिंजे सॼे रुटीन जे कमनि ते। अॼु मूंखे हर कम में देरि थी वई आहे, त हाणे मां कुझु दवाऊं खाईंदमि ऐं उनखां पोइ थोरो पेट पूॼा कंदमि। ऐं मंझंदि जो असां पचाईंदासीं चांवर। राति जो इहे चांवर असां भिॼायासीं, पर कल्ह असां शाम जी मानी एॾी देरि सां खाधी ऐं वरी सुराण दही फुल्कियूं बि ठाहियूं, त तंहिंजे करे असां राति जो चांवर पचायासीं न। हिते मां सॼा थांव ईअं खोले सिधा करे वई आहियां। त खाई पी मां हिननि खे जेको आहे अंदरि कंदमि ऐं उनखां पोइ अॻियां वरी कमु कंदमि। ॿिए पहिरीं जी अज़ान बि अची वई आहे ऐं मां कपिड़ा त ई धोई छॾिया, पर हाणे पहिरियों ॾींदमि हिननि खे प्लांट्स खे पाणी। उनखां पोइ अॻियां जेको बि कमु करिणो आहे उहो कंदमि। टांकी बि भरे छॾियां। बसि जुड़ ईअं ई आहे ॾिसण जे लाइ, बाक़ी सभु ख़ैरु आहे। सो हाणे मां मिटी हिननि जी ख़ुश्क थी वई आहे। नवां प्लांट्स बि कोन पोखिया आहिनि, टाइम मिले ई नथो सफ़ा। बसि हिकु त रिलियुनि जो शौक़ु लॻो पियो आहे। ॿियो असांखे 1-2 ॾींहं वरी वञिणो आहे कंटिन्यू शादीअ जे ॿी सिलसिले में। त इहो कमु ख़तमु थींदो त पोइ वरी मां प्रॉपरली हितां जी सॼी जेका बि आहे हितां जो कमु शुरू कंदमि। सो पहिरियों पाणी ॾेई वठां। असांजी तयारी जेका आहे जारी आहे। 6:15 थिया आहिनि। बसि वेट था कयूं त ड्राइवर अचे ऐं मां सिर्फ़ु लिपस्टिक हणंदमि। उनजो उन महिल हणंदमि जॾहिं गाॾी अची वेंदी। सो कपिड़ा ॾाढा सुठा था लॻनि माशाल्लाह। ऐं सुराण जा कपिड़ा तव्हांखे ॾेखारियां। सुराण तूं हेॾा साम्हूं अची वञि, मां तुंहिंजो पूरो नथी भरियां, तुंहिंजो रुॻो सिर्फ़ु पेर ऐं थोरी शर्ट। सो इंतज़ार में आहियूं ड्राइवर जे, जेको असांखे गाॾी वठणु ईंदी। सो हीअ आहे सुराण जा इहे कपिड़ा आहिनि। सो अॼु आहे मेहंदी। असां वञूं था मेहंदीअ में। रओ मां अञा ताईं कोन पातो आहे। रओ पाईंदमि त पोइ थी सघे थो त पोइ मां हिकिड़ो फ़ोटो बि कढायां। ऐं फ़िलहालु त असां सिर्फ़ु वेट पिया कयूं।
अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 ऑगस्ट थर्सडे। हे हिते चांवर आहिनि ऐं बसर टमाटर ऐं हिन खां कलाक खनि पहिरियों मां ही भिॼाए वई हुयमि, सॉरी बॉइल करण लाइ रखी वई हुयमि गोश्त मटन। त मां पचाईंदमि मटन जो पुलाउ। अॼु सुराण मूंखे कोई कमु न कराईंदी, छो त सुराण हथ ॾेखार, हथ ॾेखार। हा, हे सुराण मेहंदी हणाई आहे, सो हिन जी मेहंदीअ जो हाल इहो आहे जो अञा जीअं ई पाणी में हथ थी विझे त वरी इन्हनि जो रंग निकिरणु शुरू थो थी वञे। इन करे असांखे पंहिंजो खाधो ख़राबु न आहे करिणो, तंहिंजे करे मां हे चांवर बि भिॼाईंदमि, भाॼी वाॼी बसर पाण कटींदमि। सो थोरो कमरे में तव्हांखे चकर हणायां मां, ऐं हिते वेही मां कुझु देरि कटिंग कंदी रही आहियां। हिन महिल शाम जो टाइम आहे, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी ऐं हे काफ़ी सारी मां कटिंग कई आहे। ऐं उनखां सवाइ मां छा कयो आहे उहो मां तव्हां सां हाणे कचहरी थी कयां, त पोइ तव्हांखे ॿुधाईंदमि त मां छा छा कयो आहे। हा, त ॻाल्हि इहा आहे त अॼु मां 5 तारीख़ ते एॾो शाम जो देरि सां छो शुरू कयो आहे व्लॉग, बिल्कुलु शाम जो 3 पहिरीं जी नमाज़ खां बि काफ़ी देरि पोइ। असल में छा हो त कल्ह याने वेनसडे ते हुई मेहंदी, जंहिं घर में असां वियासीं। मेहंदी कोई नाच गाना अहिड़ो कुझु बि न हुयो, ऐं उते वियासीं त असल में मुंहिंजे निणान जे पुट जी शादी आहे, ठीकु आहे। सो हिकिड़ी सिकी लधी निणान आहे मुंहिंजी, 2 हुयूं, हिकिड़ी जी डेथ थी वई आहे, वॾी जी, या नंढी या मूं जेतिरी आहे। त असां ॿिनि जी पाण में दोस्ती बि इलाही आहे, ऐं असां कॾहिं बि हिक ॿिए खे निणान भाॼाई जो न सम्झो आहे। असां ॾाढियूं पाण सां दिलि जूं ॻाल्हियूं बि हिक ॿिए सां कंदा आहियूं। सो वियासीं त असांखे उते थी वई देरि, राति जो सम्झो पहिरीं उहो प्लान ठही वियो त भई असां राति जो उते रहंदासीं। त मां उन्हनि खे चयो त सुबुह जो आहे सुराण जो स्कूल, त जेको आहे इहो मुश्किल थी वेंदी, त पोइ चई न असां तव्हांखे सुबुह सवेर घर छॾे ईंदासीं। सो राति जो ड्राइवर खे चई छॾियो त भई सुबुह जो असांखे छॾिणो आहे। त असां सुम्हंदे 2 थिया असांखे राति जा। उनखां पोइ असां तक़रीबन 5 सवा 5 बजे उथियासीं फजर जी नमाज़ ते। 6 बजे मां ड्राइवर खे कॉल कई त मूं चयो भई तोखे असांखे वापसि छॾे अचिणो आहे। चई हा दी, मां जेको आहे इंतज़ारु थो कयां तव्हांजो। तव्हां यकीन कयो त असां हुन महिल उतां निकिता आहियूं डिफेंस मां। 7 बजे असां हिते पंहिंजे घर हुयासीं। त हाणे तव्हां सोचो, निंड पूरी न थियल ऐं ॿियो थक, एॾा कलाक वेठासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी नंढड़ी गैदरिंग हुई ऐं मेहंदी लॻाइण वारियूं छोकिरियूं घुरायूं वयूं हुयूं, जिन खे शौक़ु हो उन्हनि खे उन्हनि मेहंदियूं लॻारायूं, घोटे अथनि कुंवारे अथनि। ऐं उनखां सवाइ सुराण खे शौक़ु न हूंदो आहे, पर उनखे मां ज़ोरी हणाई, मूं चयो हण तूं। चई न, मां जॾहिं खां घर जो मूं ते ज़िमेदारी आहे, मां मेहंदी हण छॾे ॾिनी आहे। त मूं चयो भई तूं हिते जेको आहे तोखे कोई कमु कोन्हे, तूं बिल्कुलु फुल टाइम वांदी आहे, त तूं मेहंदी हणाए। त पुफी बि हुनखे चयो त ज़ोरी असां हुनखे मेहंदी हणाईसीं। सो हणाइण खां पोइ ॾाढी ख़ुशि पई थिए, माशाअल्लाह पंहिंजा हथ ॾिसी ॾिसी ख़ुशि पई थिए। सो उहो थी वियो। ऐं उनखां सवाइ फ़ोटो वोटो कढिया, कंहिं वीडियो भरी कंहिं न भरी, कचहरियूं कयूंसीं, गपशप कईसीं, सभिनी खे मास्क चढ़ाए पिया मुंहं ते। घर जे अंदरि हुयासीं, घर में ई हुई गैदरिंग। सो जॾहिं सभु महिमान विया त वरी असां पाण में घर जा भाती वेठासीं थोरी देरि कचहरी करणु। त उनखां पोइ सुम्हंदे असांखे 2 थी विया। त पोइ त सवाल ई पैदा नथो थिए, होश ई न हुजो। हिते जो आया आहियूं घर में, तव्हां यकीन कयो। उनखां पोइ रुटीन जो कमु, जीअं कमवारी मासी आई, खीर वारो आयो, कचिरो वठणु आयो छोकिरो, उहे सॼियूं ज़िमेदारियूं पूरियूं कयमि। पोइ न मूंखे निंड हुई न मूंखे जाग हुई। मां हिकिड़ो अजीब एबनॉर्मल पाण खे फील पई कयां। मां थकियल ऐं सुम्हां पई त निंड न पई अचे, जाॻां पई, चाहियां पई कोई कमु कयां, मूंखां कुझु न पियो थिए। मां सॼो ॾींहुं लेटी लेटी गुज़ारियो ऐं अजीब हिकिड़ी बेचैनी ऐं थक, बसि अलाए छा हुयो। त बसि मां सोचियो अॼु व्लॉग ठाहिया ई नथी। पोइ हाणे जेके तव्हां ही टुकरियूं ॾिसी चुका आहियो, इहे कल्ह जूं आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ अॼु जो मां इहो शेयर कयो आहे। हाणे शाम जो थोरी गैरत कयमि, मूं चयो घणो थी वियो, सॼो ॾींहुं आरामु कयो आहे, भले निंड न कई आहे पर रेस्ट कयो आहे। त कटिंग बि करे रखी अथमि, थोरी यारली बि ठाहिणी आहे मूंखे, ऐं पुलाउ पचाईंदमि। सुराण जी मजबूरी आहे, छो तो कमु नथी करे सघे। जीअं पाणी में हथ थी विझे तीअं मेहंदी जो रंग थो लहे। हालांकि राति जो चङी तरह हुन रगड़े धोती, असां त हणंदा बि न आहियूं, न की असांखे ख़बर बि न आहे त अॼुकल्ह कहिड़े क़िस्म जूं मेहंदियूं थियूं मिलनि, या उनजो पोइ आफ्टर इफेक्ट्स छा आहिनि उन्हनि जा। सो इहो थी वियो सभु कुझु। ऐं सुभाणे त जुमो आहे, इनशाअल्लाह 3:30 बजे खां पोइ कहिड़ी बि महिल मां ऑनलाइन अची वेंदमि लाइव सेशन जे लाइ। कोई टॉपिक मुंहिंजे ज़हन में फ़िलहालु न आहे, सुभाणे ताईं कुझु न कुझु दिमाग़ में अची वेंदो। ऐं सुभाणे कपिड़ा बि धोइणा आहिनि मूंखे, इलाही सारा चादरुनि जा ढेर थी विया आहिनि, उहो सभु करिणो आहे लाज़मी। सो सुभाणे व्लॉग न हूंदो त मां इहे सभु शयूं करे वठंदमि।
सोचम तव्हां सां थोरी कचहरी करे वठां, कल्ह जो व्लॉग बि न आयो आहे, त अॼु में मां कयो कुझु कोन्हे, हे शाम जो उथी हाणे इहा कम जी इब्तिदा आहे, त गोश्त बॉइल थी वियो हूंदो, ॻरी वियो हूंदो। इहो मक़सदु हूंदो आहे मुंहिंजो, त जीअं मुंहिंजो टाइम बचे, जेसिताईं मां वञा किचन में बसर कटियां, दाग वाग कयां, तेसिताईं गोश्त मुंहिंजो तक़रीबन ॻरी वेंदो आहे, गोश्त मुंहिंजो। सो अहिड़ा लतीफ़ा इलाही ठहंदा रहिया आहिनि। मूंखे यादि आहे लाजपत रोड ते हैदराबाद में मां पाण ई वठंदी हुअमि सॼो, हिते बि मां ई वठंदी आहियां, पर हिते ठहियो ठुकियो मिली वेंदो आहे सभु कुझु, या घर अची ॾेई वेंदा आहिनि। सो उते जॾहिं मां वेंदी हुअमि त पोइ अहिड़ा जुमिला मां बार बार ॿुधा, बाजी का कीमा बना दो, बाजी की बोटियां बना दो। सो मुंहिंजो गोश्त, सो बहरहाल गोश्त ॻरी वियो आहे, त इन जो हाणे मां पचाईंदमि राति जो मज़ेदार पुलाउ। ऐं इहो क़ुर्बानी वारो ई गोश्त आहे जेको असां इनशाला हिकु ॿ ॾींहं ॿिया उन में ख़तमु करे छॾींदासीं। असां महीनो बि गोश्त न रखंदा आहियूं, महीनो वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ। सो बाक़ी सैटरडे ते असांखे वरी वञिणो आहे उते, छो त वलीमो आहे। अॼु निकाह आहे पर मां कोन्ह थी वञा, मां अहिड़ी थकिजी पई आहियां जो मां मना कयमि, मां तारिक वेंदो, उहो अटेंड कंदो वञी, बाक़ी मुंहिंजी हिमत न आहे सफ़ा। त वरी असां इहे अॼु ऐं सुभाणे जो रेस्ट करे वरी सैटरडे ते इनशाला असां वेंदासीं वलीमे ते, त वरी सैटरडे नाइट उते रहंदासीं, संडे ते पोइ घर मोटींदासीं, पोइ जेॾी महिल बि आयासीं। मां रिकॉर्डिंग बि करणु चाहिई पर मुनासिबु न पियो लॻे, त हर कंहिंजी प्राइवेसी आहे न, त मां ईअं रिकॉर्ड नथी करे सघां। घर भरियल हो, माशाल्लाह महिमान हुया, चाहे लिमिटेड हुया पर सॼे घर में फैलियल हुया, त माशाल्लाह रौनक हुई। सो बसि ईअं ई वक़्तु गुज़री वियो, ऐं सोचियमि त कुझु न हुजण खां तव्हां सां कुझु न कुझु कचहरी करे वठां, ऐं कुझु न कुझु तव्हां सां शेयर करे वठां। कुझु क्लिप्स जेके आहिनि उहे पहिरियों जूं कल्ह जूं आहिनि, 4 तारीख़ जूं, ऐं हीअ अॼु जी कचहरी आहे। अॼु जो इहो थोरो कमु मां तव्हां सां शेयर कयो आहे, जेको मां बसि पाण खे राज़ी कयो अथमि, ज़ोरीअ त इहो करिणो आहे। सो इन व्लॉग खे हिते ख़तमु था कयूं, ठीकु आहे। सो सुभाणे वारे लाइव सेशन में इनशाला मिलंदासीं अगरि अलाह चाहियो, ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ज़िंदगी रही त सुभाणे वारी लाइव सेशन में मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।